जी नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं शेख बुरकियो समेत टनो मोहम्मद खान ज़िले अंदरि ॻोठ ख़ालिद दिनो सतो समेत बाराड़ी जे ॿियनि ॻोठनि में सोशल वर्कर रज़िया सोतो पारां शहर समेत बाराड़ी जे इलाइक़े ॻोठ में बेरोज़गार गरीब बेपोश माण्हुनि जे घर घर वञी 250 गरीब ख़ानदान में राशन तक़सीम कयो वियो आहे। वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सजाद तइम। जी सजाद, छा तफ़सील आहे? नाज़रीन शेख बुरकियो समेत टंडो मोहम्मद खान ज़िले अंदर ॻोठ ख़ालिद दिनो सतो समेत बाराड़ी जे ॿियनि ॻोठनि में सोशल वर्कर रज़िया सतो पारां शहर समेत बाराड़ी जे इलाक़ाई ॻोठनि में बेरोज़गार गरीब बेपोच माण्हुनि जे घर घर वञी 250 गरीब ख़ानदान में राशन तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते सोशल वर्कर रज़िया सतो चयो त इंशाअल्लाह अल्लाह पाक जे फज़ल व करम सां अञा बि गरीब ख़ानदाननि में राशन तक़सीम करण जो सिलसिलो जारी रखियो वेंदो ऐं हर सरहंदी वारे खे अपील थी कजे त वध खां वध गरीब ख़ानदाननि जी मदद करियो। हिन मुश्किल वक़्त में असांजो फ़र्ज़ु आहे त ग़रीबनि जो ख़्यालु रखूं। जी महिरबानी सजाद साईं।